मलाखड़ो छा आहे, किथां शुरू थियो ऐं रांदि जा बुनियादी उसूल कहिड़ा आहिनि। मल जा मुक़ाबला सिंध खां शुरू थिया, अॼु अधु दुनिया में दंगल थियनि था। बानी सूबे में पहलवान निंधण खां बणियल। मलाखड़ो आम कुश्तियुनि खां मुख़्तलिफ़ हुजे थो, जंहिंखे सिंधी कुश्ती या मल बि चवनि था। मलाखड़े जी शुरूआत सिंध खां थी। अॼु ईरान, अफ़गानिस्तान, तुर्की, रूस, हंगरी ऐं जापान में उरूज हासिल करे चुका आहिनि। बलोचिस्तान ऐं अफ़गानिस्तान जी मल में साॼे कुल्हे सां ज़ोर लॻायो वेंदो आहे ऐं सिंध जी मल में खाॿे कुल्हे ते ज़ोर आज़माई थींदी आहे। कराची कुश्ती खे मल या मलाखड़ो कोठियो वञे थो। मलाखड़ो आम कुश्तियुनि खां मुख़्तलिफ़ ऐं अलॻि आहे। हिन खे सिंधी कुश्ती या मल बि चवनि था। मलाखड़ो पाकिस्तान जे सूबे सिंध मां शुरू थियो, जेको अॼु बि ईरान, अफ़गानिस्तान, तुर्की, रूस ऐं जापान में उरूज हासिल करे चुको आहे। विच एशिया में हिन खे कोर्शन चयो वञे थो। जापानी कुश्ती सोमो सां बि हिन जी घाटी हिकु जहिड़ाई आहे। फनी तौर ते फ़र्क़ु एतिरो आहे त बलोचिस्तान ऐं अफ़गानिस्तान जी मल में साॼे कुल्हे सां ज़ोर लॻायो वेंदो आहे ऐं सिंध जी मल में खाॿे कुल्हे ते ज़ोर आज़माई थींदी आहे। विच एशिया जे कोर्शन में सिंध जे संदरे जे बजाए चमड़े जो पटो ॿधी दाव लॻाइण लाइ हथ विधा वेंदा आहिनि। संदरो उन कपिड़े खे चयो वेंदो आहे जेको मल मलाखड़े जे दौरान चेर जे चौधारी ॿधो वेंदो आहे। रिचर्ड बेल्टिन ब्रिटिश दौर में सिंध में मलाखड़े जी रांदि ते तबसरो कंदे लिखियो आहे त हिते हिंदुस्तान जीअं वर्ज़िशी आखाणा कोन आहिनि, तंहिं हूंदे बि माण्हुनि खे मल जो ॾाढो शौक़ु आहे। पर हींअर वॾा मल अक्सर अफ्रीका जा शीदी आहिनि, जिन जा अबा ॾाॾा हिन मुल्क में आया हुआ। मज़बूत जवान आहिनि, संदन ॾौरा, थुल्हा ऐं हड काठ ताक़त वारो हूंदो आहे। पर हिननि जो कद पूरो पनो हूंदो आहे ऐं संदन पेर फिरियल, टंगूं मुड़ियल, पनियूं ॾंगियूं हूंदियूं आहिनि। हिननि खे गोश्त, गेह ऐं खीर जी खुराक ते हिरायो वेंदो आहे। मल पहलवान खे मनशियात जी वहापे खां सख़्ती सां रोकियल हूंदो आहे। दोस्तों, आउं उम्मीद कयां थो त अॼु जी डॉक्यूमेंट्री मलाखड़े या कुश्ती जे बारे में अव्हां खे ज़रूरु पसंदि आई हूंदी। वधीक अहिड़नि ख़ूबसूरत वीडियोज़ जे लाइ असांजे चैनल सचल टीवी खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा।